नौशरी फिरोज मां एम जफर तगर की खबर मुताबिक कंडियारो भरसा खान वहां जा रहवासी मुस्मात नाहिद खातून रियाज हुसैन निजामानी नेशनल प्रेस क्लब नौशरी फिरोज पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधाए त 10 जनवरी आचर जी सुबह 7 बजे जवाबदार बादशाह खुश्क शुहेब खुश्क ऐं संदन मामो वहीद निजामानी घर में घिड़ी असांजी मासूम न्याणी तमन्ना खातून जंहिंजी उम्र 9 साल है अगवा करे खणी विया आहिनि, जंहिंजी एफआईआर असां खानवान थाने ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे बासरनि जी वंगार वही रही आहे। काल सोशल मीडिया ते हथियारनि जे ज़ोर ते असांजी मासूम न्याणी खां कूड़ो निकाह करे बयान ॾियारियो वियो आहे। जवाबदार बासर आहिनि जेके चोरियूं फुरूं कंदड़ आहिनि। खानवान पुलिस जवाबदारनि सां मिलियल आहे। असीं ग़रीब मिसकीन आहियूं। असीं आईजी सिंध, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद, एसएसपी नौशर फिरोज समेत वसवारनि खे अपील करियूं था त मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे इंसाफ़ कयो वञे। जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। असांजी मासूम न्याणी खे आज़ाद कराए वञे।